नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिगा शाख खिपरो पारां ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते रोशन तारा स्कूल खिपरो में क़ौमी ॿोली सिंधी ॿोली जे हवाले सां हिकु लेक्चर प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें सिगा शाख खिपरो जे जनरल सेक्रेटरी हाजी खान बोज़दार आयल महिमान खे आजियाणो ॾींदे चयो त सिगा मर्कज़ जे सॾ ते क़ौमी ॿोलियुनि जो ॾियारो मल्हायो पियो वञे। सिगा सिंधी ॿोली जे लाइ काफ़ी कमु कयो आहे। सिगा पारां क़ौमी ॿोली जे हवाले सां करायल लेक्चर प्रोग्राम खे नामवर तइलीम जे माहिर उस्ताद मोहम्मद जुम्मन गज्जू ऐं शाह लतीफ़ भिटाई एवॉर्ड याफ़्ता लतीफ़ जे पारखो भलोड़ अदीब उस्ताद लिगारी लेक्चर ॾींदे चयो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। क़ौमूं मादरी ॿोली सां तरक़ी करे सघनि थियूं। चाइना बि पंहिंजी ॿोली जे करे दुनिया में राज पियो करे। सिंधी ॿोली असांजी जज़्बातनि जी ॿोली आहे, जेका सिंधी पढ़ी लिखी पई वञे। इन जो बुनियादु अंग्रेज़नि विधो। सिंधी ॿोली जी पहिरीं सुरतख़्ती अंग्रेज़नि जोड़ी, इहा उन्हनि जी महिरबानी आहे। इन्हनि सिंधी ॿोली खे अॻिते आंदो। सिंधी ॿोली दुनिया जी शाहूकार ॿोली आहे, पर ॿोली जे वाध वेझ लाइ असां सभिनी माण्हुनि, बिज़नेसमैन, वापारियुनि, शागिर्दनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, छाकाणि त ॿोलियुनि खे हिन वक़्तु जेके ख़तरा आहिनि हुननि खे ॿोली खे बचाइण लाइ असां सभिनी लाइ ज़रूरी आहे त असां परदे में सिंधी ॿोली इस्तेमालु करियूं ऐं हर हंधि पंहिंजी ॿोली में लिख पढ़ करियूं ऐं पंहिंजी ॿोली ॻाल्हायूं। ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ दोस्तनि खे सिंधी में ख़त लिखी उन ख़त जो तर्जुमो बि लिखूं, जीअं उन्हनि खे ख़बर पवे त सिंधी ॿोली शौकार ॿोली आहे, शाह लतीफ़ भिटाई जी प्यारी ॿोली आहे। असांखे सिंधी ॿोली लाइ अञा घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। 1853 में सिंधी ॿोली जी सुरतख़्ती मुकमल कई वई, जंहिंमें फारसी जा 3 लफ़्ज़, अरबी जा 28 लफ़्ज़ शामिल कया। निज सिंधी जा 4 लफ़्ज़ ॿे जे गे टे आहिनि। असांखे ठकाइण बजा प्लानिंग सां अॻिते वधणो पवंदो। असांजा एजादनि में पोइते आहियूं। हर कंहिं वटि पियल मोबाइल फोन समेत, मोटरसाइकिल समेत गाॾियूं सिंध जूं एजाद न आहिनि। इन करे हिननि ते रोज़ानो ख़र्च आयल नाणो ॿाहिरि मुल्कनि में वञे पियो। इन करे असांखे पंहिंजी एजादूं करणियूं पवंदियूं। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि समेत रोशन तारा हाई स्कूल जे प्रिंसिपल भोजरा, सिगा जे मेंबर अल्ताफ लिगारी, इम्तियाज शाह, अनिल कुमार, जगदीश कुमार, मनवर अली, नवाज अली, हरेश कुमार, अमानवेल, यूनस, हुसैन ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं ते सिगा जे उहिदेदारनि पारां आयल महिमाननि खे सिंधी जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। फरवरी ते हिकिड़ो सेमिनार कयो आहे सिंधी ॿोली ते। ऐं हिते असांजा कुझु दोस्त, असांजा कुझु आया हुआ जे सिंधी ॿोली ते बहितरीनु ॻाल्हायो। ऐं इन जो मक़सदु आहे की असां सिंधी ॿोली खे कीअं महफ़ूज़ करे सघूं था, छो त असांजी सिंधी ॿोली जेका आहे ऐं उनजो जेको वजूद आहे उहो ख़तरे में आहे। इन लाइ असां हिकु सेमिनार कयो, इन ते ॻाल्हि ॿोल थी असांजी ऐं मुख़्तलिफ़ राय ॾिनी वई आहे त असां कहिड़ी तरह पंहिंजी ॿोली खे असां महफ़ूज़ करे सघूं था। फरवरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे, जंहिंखे मल्हाए तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं असांखे अहिड़ा प्रोग्राम करणु घुरिजनि। इन्हनि अहिड़नि प्रोग्रामनि करण सां असांजो मुस्तक़बिल रोशन थिए थो, असांजो ॿोलियूं महफ़ूज़ थियनि थियूं। इन्हनि प्रोग्रामनि जे करे असां में शऊर अचे थो, असां पंहिंजी ॿोली, मादरी ॿोली में अॻिते वधीक तरक़ी करे सघूं था ऐं वधीक असांजूं ॿोलियूं महफ़ूज़ थियनि थियूं ऐं क़ौमूं असांजूं महफ़ूज़ थियनि थियूं। ऐं असां रोशन तारा हाई स्कूल वारनि जा तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं, जिन अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम कयो आहे। ऐं असां मोहम्मद हनीफ़ साहिब जा बि शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं हेॾे असांजो प्रोग्राम खे कवरेज ॾिनी आहे। ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, जिन जे करे असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। तारा में प्रोग्राम कयो वियो आहे ऐं असां सिका जे तरफ़ां इहो जेको सिका शाख जे तरफ़ां इहो कयो वियो आहे। सो अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि, अहिड़नि ॾींहंनि खे यादि रखणु घुरिजनि। इहे जेके ॿोलियुनि जे मामले में या ॿोलियुनि जे जेको आलमी ॾींहुं आहे उनखे इन्हनि यादि कयो आहे, इन्हनि खे मल्हायो आहे। त इन सां असांजो अवेयरनेस पैदा थींदी, शऊर ईंदो ऐं माण्हुनि में पंहिंजी ॿोली सां मुहबत ऐं प्यारु पैदा थींदो ऐं तमामु जसो जे रोशन तारा ऐं सगा वारनि खे जो इन ॾींहं खे यादि कयो अथनि, मल्हायो अथनि। खिपरो पारां रोशन तारा स्कूल खिपरो में जेको आहे ॿोलियुनि जो आलमी ॾियारो मल्हायो। इन ॾियारे मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त असांखे पंहिंजी ॿोली सां प्यारु हुजणु खपे, छो असांजी मादरी ज़बान सिंधी आहे ऐं असांखे सिंधी हुजण त फ़ख़्रु आहे। ऐं आमतौर ते असांजे जॾहिं माशरे में असां नज़र कयूं था त ख़बर पवे थी त जेका हाणे छाकाणि त असां सिंध सूबे में रहूं था, सिंधी ॻाल्हाइणु असांखे लाज़मी ॻाल्हाइणु घुरिजे, पर असांजा कुझु सिंध सूबे जा कुझु अहिड़ा स्कूल आहिनि जेके सिंधी नथा पढ़ाइनि। तो असांजो सिंध हुकूमत खां इहो पुरज़ोर मुतालबो आहे त सिंधी ॿोली खे न सिर्फ़ु जदीद सहूलियतुनि सां जदीद सहूलियतूं ॾिनियूं वञनि जंहिंसां असांजी ॿोली महफ़ूज़ थिए, पर उन सां गॾोगॾु जेके बि स्कूल सिंधी ॿोली नथा पढ़ाइनि उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, अॼु असां रोशन तारा स्कूल में सिंधी ॿोली, क़ौमी ॿोली जो ॾियारो वॾे धाम धूम सां मल्हाए रहिया आहियूं। असांखे फ़ख़्रु आहे त असीं सिंधी आहियूं, असांजी ॿोली सिंधी तमामु घणी अहम ॿोली आहे। असीं तव्हां सभिनि खां गुज़ारिश था कयूं त हर स्कूल में ऐं किथे बि सिंधी ॿोली पढ़ाई वञे ऐं ॻाल्हाई वञे, छो त सिंधी ॿोली अहम ॿोली आहे। ॿोली असांजी मादरी ॿोली आहे। असांखे घुरिजे त हर स्कूल में सिंधी ॿोली ॻाल्हाइणु, असांखे घुरिजे त हर स्कूल में सिंधी ॿोली सेखारणु घुरिजे ऐं सिंधी ॿोली असांजी अहम ॿोली आहे। सिंधी हिकु अहम ॿोली आहे, सिंधी असांजी ॾाढी अहम ॿोली आहे। असीं चऊं था त सिंधी वधि में वधि ॻाल्हाई वञे
जिते सिंधी नथी ॻाल्हाए वञे उते सिंधी ॻाल्हाई वञे। हिन दफ़ा ॾिसो पिया 21 फरवरी ते सिंधी ॿोली मल्हाई वञे पई ऐं हिते रोशन तारा में बि मल्हाई वञे पई ऐं जोश ख़राश सां मल्हाई। अव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त जेको सिंध आहे हे सिंध असांजी सिंध आहे लेकिन हिन में सिंधी ॿोली खे एतिरी इज़त न आहे। उहो छो त कराची जा अहिड़ा स्कूल आहिनि जिते उते सिंधी माना जेका आहे असांजे निसाब में त आहे लेकिन उते ॻाल्हाई कोन थी वञे, पढ़ाई कोन थी वञे। त जेको आहे अॼु बि असांजी सिंधी ॿोली अहसास महरूमियत जो शिकार आहे ऐं असांजी गवर्नमेंट खे असांजे इदारनि जेके आला अफ़सर आहिनि उन्हनि खे इहो आउं जेको आहे अपील कंदुसि त असांजी सिंधी ॿोली ते तवजो ॾियनि ऐं असांजी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियनि। महिरबानी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।